Assalamualaikum. This is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंधी जा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs जे बारे में पढ़ंदासीं जेके स्पेशली फॉर SST टेस्ट जे लाइ इम्पॉर्टेंट आहिनि। त पहिरियां बि असां कुझु लेक्चर सिंधी ते अपलोड करे चुका आहियूं। अॼु जो असांजो पहिरियों सुवालु आहे त बैत सिंधी क़दीम शहरी जो क़िस्म आहे जंहिंमें वाक़ियाती, बयानी, मदिया, हजविया, तबलीगी, रज़मिया ऐं छंद विद्या ते ॿुधल कलाम मिले थो। ॿियो सुवालु आहे त दूंहों ॿिनि सिटनि ते ॿुधल शेर खे सॾिजे थो जेको हिंदी छंद विद्या शाइरी जो क़िस्म आहे। टियों सुवालु आहे त मरसियो अरबी लफ़्ज़ रसा मां निकितल आहे जंहिंजी माना आहे रोई, नेकियूं या गुण बयानु करणु। टियों सुवालु आहे त मौलूद जी लॻी माना आहे नओं ॼावल ॿार। हीअ शाइरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे जी वलादत जी ख़ुशीअ में कई वेंदी हुई। ॿियो असांजो सुवालु आहे त दूंहां छंद ऐं सूठा छंद ॿिनि सिटनि जा थियनि था। हिन जा काफ़िया ॿिन्ही सिटनि जे विच ते थियनि था। ॿियो सुवालु आहे असांजो वाई प्राकृत लफ़्ज़ वायाम ऐं संस्कृत में वर्त लफ़्ज़नि मां निकितल आहे जंहिंजी माना आहे हजर। ॿियो असांजो सुवालु आहे त रबई अरबी लफ़्ज़ रबा मां निकितल आहे जंहिंजी माना आहे कंहिं शइ जी चोथीं पती या चोथों हिसो। रबाई में मोस्टली 4 मिसरा हूंदा आहिनि। ॿियो असांजा इहे हुया कुझु शाइरी जे हिसाब सां कुझु टर्म्स। हाणे असां शेख अयाज़ जे बारे में पढ़ंदासीं। शेख अयाज़ हिकिड़ो इम्पॉर्टेंट असांजो शाइर हुयो त हुन मां हिकु ॿ सुवाल असांजा ईंदा आहिनि। त SST टेस्ट में पहिरियां बि हिकु सुवाल ॿ सुवाल अची चुका आहिनि जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन वरिती हुई। त शेख अयाज़ जो असुलु नालो मुबारक अली शेख हुयो ऐं शेख अयाज़ असुलु शिकारपुर जो वेठल हो। शेख अयाज़ LLB कराची मां करे सखर खां वकालत शुरू कई। शेख अयाज़ सिंध यूनिवर्सिटी जो 4 साल वाइस चांसलर रहियो। ऐं ॿियो सुवालु आहे त शेख अयाज़ अफ़साननि जा 2 मजमूआ लिखिया कहिड़ा, सफ़ेद वेशी ऐं पनल खां पोइ। ईअं बि सुवालु ईंदो आहे त सफ़ेद वेशी जेको आहे शेख अयाज़ जो कहिड़ो मजमूओ आहे, शाइरी जो मजमूओ आहे, अफ़साननि जो मजमूओ आहे, ड्रामा निगार जो मजमूओ आहे। अहिड़े क़िस्म जा बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में सुवाल ईंदा आहिनि। त इहे ॿई जेके आहिनि अफ़साननि जा मजमूआ आहिनि, सफ़ेद वेशी ऐं पनल खां पोइ। शेख अयाज़ 3 मंज़ूम ड्रामा दोदे सुमरे जी मौत, रनी कोट जा धाड़ेल ऐं भगत सिंह खे फांसी लिखिया। 3 ड्रामा लिखिया, दोदे सुमरे जो मौत, रनी कोट जा धाड़ेल ऐं भगत सिंह खे फांसी लिखिया। शेख अयाज़ शाह जो रिसालो उर्दू में तर्जुमो कंदड़ पहिरियों आलिम हुयो। शेख अयाज़ जी शाइरी जा 34 मजमूआ आहिनि जंहिंमें 2 उर्दू में मिलनि था। शेख अयाज़ जी कुल मजमूअनि जो तइदाद 40 खां वधीक आहे। शेख अयाज़ जी शाइरी जी समूरियुनि सिन्फ़नि में कलाम चयो आहे। शेख अयाज़ जी क़बर भिट शाह जे करार ढंढ जे भरिसां आहे।